अब्दुल फताह दाहरी ऐं रशीद भली चवंजो मुंहिंजो हमसर माने टिंगराणी ऐं ॿिया स्टेज ते वेठा पिंडाल में दोस्तो अस्सलाम वालेकुम। जीअं सिंध जीअं लतीफ़ जी ॿोली। हक़ीक़त इहा आहे त जेका रशीद अली वारी ॻाल्हि करे वियो त स्टेज ते इक़बाल जे हाल सां कई शाह जे हाल सां कई त टंगू पुथड़ कनि। हींअर मुंहिंजो उस्ताद साईं अब्दुल फताह दाहरी वेठो आहे, मूंसां बि साॻी हालत आहे। पर यकीन ॼाणो जॾहिं मां चौथे क्लास में हुयुसि त असांजे स्कूल प्राइमरी मेन प्राइमरी स्कूल में हिकिड़ो प्रोग्राम थियो हुयो। उन में मूं फर्स्ट पोज़ीशन मानी हुई। उन वक़्तु मूंखे क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो किताब ऐं ॿिया किताब मूंखे इनाम में न विया हुया। ऐं हिकिड़ी तक़रीब थी सन जे पासे में ॻोठ थियो हुयो। उते मूंखे तोहफ़े में जीएस सिंध झंडो ॾिनो वियो जेको असांजे रत में शामिलु आहे। इहे ॿ शयूं अॼु बि मुंहिंजे ज़ाती जॻह मुंहिंजी गिरफ़्त पेश कयूं या जंहिंमें मां पंहिंजी शइ रखंदो आहियां उन में ॿई शयूं महफ़ूज़ आहिनि। जॾहिं 2000 जी ॿोॾ आई ऐं असां काशे तरफ़ रवाना पिया थियासीं, उहे मूंसां साण हुई ऐं मूंखे ख़ुशी थी आहे त साईं अब्दुल फताह दाहरी असां वटि मौजूदु आहे ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त असां अॼु उन्हनि जी शफ़क़त सां उन्हनि जी महिनतनि सां छा आहे त प्राइमरी जेको स्टेज आहे न माण्हू जो उहो ई पहिरियों स्टेज आहे। जेकॾहिं उन में शागिर्द होशियारु आहे त मथे ईंदो ऐं उस्ताद महिनत कंदा आहिनि। अॼोकी जॻह हीअ पिंडाल में जेका तकलीफ़ रखी वई आहे, मां हामिद लाशारी तमामु थोरातो आहियां जंहिं असांखे मौक़ो ॾिनो आहे, मां बि उनजो हिसो आहियां। असुल में असांखे अमली तरह इहे शयूं करणियूं आहिनि त असांजा जेके ग़रीब तकलीफ़कार आहिनि, मौसीक़ार आहिनि, अलाह जी ॼाण रखनि था, उन्हनि खे इज़त ॿाहिरि या मुआशिरो जेको समाज आहे, समाज थोरो जेको अॼु जो दौर जो आहे उहो ख़ाली नज़र अचे त उहो मिनता कोन थो हुजे त असां पाण खे पाण मञता ॾियूं। असां बेसिक शाइर आहियूं। साईं फताह दाहरी जेकॾहिं इजाज़त ॾिनो त मां हींअर अॼुकल्ह दौर आहे मोबाइल जो। साईं गज़ल अर्ज़ाद हुई, ज़िंदगीअ जा रंग बेरंग लॻनि था, ज़िंदगीअ जा रंग बेरंग लॻनि था, घर जे आगुल में जॾहिं दंग लॻनि था। ज़िंदगी जा रंग बेरंग लॻनि था, घर जे आगुल में जॾहिं दंग लॻनि था। आऊं आशिक़ पंहिंजी मिटीअ जो आहियां, आऊं आशिक़ पंहिंजी मिटीअ जो आहियां, उन करे कई दंग लॻनि था। दीद जो अॻिते टपणा नाम